तहरीक लब्बैक जे तरफा ही जेको प्रोग्राम शोहदाई करबला कॉन्फ्रेंस रखियो वियो आहे, इन प्रोग्राम खे वॾी अहमियत हासिल आहे। थियण त ईअं खपे हा त ही असांजी सोणी तहरीक, रूहानी तहरीक ऐं ईअं ॼण सम्झे पर ईअं चइजे त पुरानी तहरीक इन तहरीक सां सभु गॾिजी वञनि हा ऐं इमाम आली मकाम जी बारगाह में गुलहाए अकीदत पेश करण जे लाइ असांजे न दौर सिटीअ जी हर मस्जिद में शोहदाए करबला कॉन्फ्रेंस थिए हा। पर अॼु अरड़ी जी रात असां इन तहरीक जे नौजवाननि खे सलाम पेश था कयूं जो हिन निस्बत सां प्रोग्राम करे वरी तारीख़ में यजीदियत जे बूथ ते अहिड़ी चमाट हईया ऐं ॿुधायो त असांजो अमीर यजीद नाहे, असांजो अमीर मौला हुसैन आहे। जंहिंजो अमीर आहे त मथे खणी सुभान अल्लाह चवे न। मूंखे टाइम ॿुधायो वियो आहे इंशाअल्लाह ताला उन टाइम ते फ़कीर पंहिंजे बयान खे ख़त्म कंदो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां टाइम खे मद्दे नज़र रखंदे। पर ही कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं मूंखे ज़रूर रखणियूं आहिनि। अॼु जे हिन दौर में यजीद जी तारीफ़ कई थी वञे, यजीद खे अमीर साबित करण जे लाइ, यजीद खे जन्नती साबित करण जे लाइ, यजीद खे अमीरुल मोमिनीन साबित करण जे लाइ तरह तरह जा प्रोपगंडा कया था वञनि, किताब लिखिया था वञनि, मुंहिंजा दोस्त पोस्टर लिखिया था वञनि, इश्तिहार छपराया था वञनि त माण्हुनि जे दिलनि मां इमाम आली मकाम जी मोहब्बत कढी करे यजीद जी मोहब्बत विझी वञे। अल्हम्दुलिल्लाह वल जेसी ताईं लब्बैक तहरीक जो नौजवान इन ज़मीन जे खिते ते आ, जेसी ताईं या रसूल अल्लाह चवण वारो हिन ज़मीन जे खिते ते आहे, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इमाम आली मकाम जे नाले मुबारक जो झंडो हमेशा बुलंद ई बुलंद रहंदो। छाजे करे भली असांखे कोई हो चवे हम आपको काउंसलर बनाते हैं, हम आपको एमपीए बनाते हैं, हम आपको एमएनए बनाते हैं, आप छोड़िए इन मौलवियों की बातों को, आप छोड़िए लब्बैक वालों की बातों को, आप छोड़िए इस्लाम की बात ना करें, आप ये दीन का नाम ला ले, बाकी जो सीट चाहे हम आपको देंगे। हम उनको ये बताना चाहते हैं, ये बता देना चाहते हैं अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत, जिसने गुलामी मुस्तफा इख्तियार की है वो आपकी एमपीए, आपकी एमएनए, आपकी काउंसिल को जूती की नोक पे रखता है। जो डर गए हो वो ना सुभान अल्लाह क्या नहीं नहीं नहीं, जो डर रहे हैं वो सुभान अल्लाह नहीं कहें, जो बिल्कुल ये बात मानते हैं वो जरा हाथों को उठा के सुभान अल्लाह कहें। आप भी बोलेंगे पता नहीं केड़े किस्म का मौलवी है, कभी सिंधी शुरू हो जाता है, कभी पंजाबी से कभी उर्दू। अल्हम्दुलिल्लाह जेड़ो बूथ हूंदो ओड़ी चमाट हूंदी। अगर को मिटाए